मरन वडेरा पाण त पोइ उन्हनि खे ख़बर पए त अज़ाब छा थींदो आहे, या मरन वडेरनि जा पुट त उन्हनि खे ख़बर पए त दर्द छा थींदो आहे। मरन वडेरनि जी औलाद त उन्हनि जूं मायुनि जा ॻोढ़ा ॾिसनि त ख़बर पवनि त के माउ भेण धीउ ऐं ज़ाल जा ॻोढ़ा छा थींदा आहिनि। इन्हनि खे एसि ताईं ख़बर न पवंदी। अटकी वारो ओ मसू कलवड़ वारो, कल मां रुस्तम में जॾहिं उन मासूम न्याणीअ सां मिलियुमि टैक्सी ड्राइवर जे धीउ सां, उन जूं आहूं, उन जूं कुकूं, उन जूं सिसकियूं, उन जूं दाहूं मुंहिंजे दिमाग़ ऐं मुंहिंजे कननि में हाणे बि गूंजी रहियूं आहिनि। लेकिन ये आहूं, ये कुकूं, ये सिसकियूं वडेरनि जे कननि में छो नथियूं पुॼनि? इन्हनि मासूमनि जा ॻोढ़ा हुक्मराननि खे नज़र छो नथा अचनि? आख़िर ये अंधा ॿोड़ा ऐं गूंगा छो आहिनि? छा ग़रीब जे पुट ठीको खयो आहे मरण जो? तहांजे घर में मातम बर्पा थे त तहांखे ख़बर पए न, ग़रीब जे घर में मातम आहे, तहांजे कन ते जूं बि नथी रींगे। क़बाइली झेड़नि जा ज़िम्मेदार ये हुक्मरान आहिनि। क़बाइली झेड़नि जा ज़िम्मेदार ये वडेरा भतार खान नवाब ऐं सरदार आहिनि। तहांखे अमन क़ाइमु कराइणो पवंदो, सिंध खे अमन ॾियणो पवंदो। सिंध कुंदर कुहण जो ऐं कुहाइण जो ठीको नाहे खयो। बेरहमानो ऑपरेशन कयो। केर कहिड़े बि मुंहिंजो शहीद बाबो चवंदो हो, मुंहिंजे शहीद बाबे जी ज़िंदगीअ जी आख़िरी तक़रीर अॼु बि रिकॉर्ड ते मौजूदु आहे। खणी ॿुधो त 5, 8, 10, 15 वॾा वॾा वडेरा ॿुधो, ॾिसो त 5 ॾींहंनि में अमन क़ाइमु थिए थो या नथो थिए। तव्हां वडेरनि खे अॻियां ऐं पोयां 50-50 स्कार्ड जूं मोबाइलूं ॾेई, सीटुनि ते सलूट ॾेई उन्हनि जो मथो ख़राबु कंदव त धूड़ अमन क़ाइमु थींदो? या मरन वडेरा पाण त पोइ उन्हनि खे ख़बर पए त अज़ाब छा थींदो आहे, या मरन वडेरनि जा पुट त उन्हनि खे ख़बर पए त दर्द छा थींदो आहे। मरन वडेरनि जी औलाद त उन्हनि जूं मायुनि जा ॻोढ़ा ॾिसनि त ख़बर पवनि त के माउ भेण धीउ ऐं ज़ाल जा ॻोढ़ा छा थींदा आहिनि। इन्हनि खे एसि ताईं ख़बर न पवंदी। इन बत्श रब्बिक लशदीद, अल्लाह जे पकड़ खां न बची सघंदो। क़ौम जे पकड़ खां बची वियो त बची वियो। हे ग़रीब तव्हांखे छा कंदा? हे तव्हांजो राज भाग तव्हांखे छा कंदा? लेकिन अल्लाह खां तव्हां ॾाढा न आहियो। हुक्मरानो अमन ॾियो, अमन क़ाइमु करायो, बेरहमानो ऑपरेशन कयो।